इन वक्त मैं मौजूद आहियां गवर्नमेंट गर्ल्स केजी हायर सेकेंडरी स्कूल में, जिते स्कूल इंतजामिया ऐं शागिर्दाणियुनि पारां जेको आहे सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। वधीक इन बारे में हिते मौजूद शागिर्दनि उस्तादनि जो छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। ॾिसो, अॼुकल्ह जो जेको मीडिया जो दौरु आहे उन में ॿार जेके आहिनि मेजॉरिटी में इंडियन कल्चर इंग्लिश कल्चर ॾे वञनि था। इहे नंढा नंढा इवेंट्स सिंध जे हवाले सां जेके त ॿारनि खे पंहिंजी तारीख़ जी, पंहिंजी तहज़ीब जी, पंहिंजी तमदुन जी ख़बर पवंदी ऐं इन्हनि खे इहा ख़बर पवंदी त सिंध ऐं सिंध जी सकाफ़त छा आहे, सिंधी माण्हू केतिरा मिठा आहिनि, सिंधी जी तहज़ीब केतिरी प्यारी आहे ऐं केतिरा मिलनसार ऐं केतिरा महिमान नवाज़ आहिनि। इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेकॾहिं हिन टेबलो में जीअं तव्हां ॾिठो त हिकु घर जो माहौल, पेरेंट्स जी रेस्पेक्ट कीअं कबी आहे, एजुकेशन खे कीअं वधाइबो आहे, इहे सभु नंढनि तव्हां टेबल्स में ॾिठो, जेका ज़रूरी आहे त असांजे ॿारनि खे अवेयरनेस हुजे, जीअं अॻिते हली हू पंहिंजी सिंध जो मान ऐं शान वधाए सघे। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों त तव्हांजी जे न्यूज़ वारनि जा असां थैंक्सफुल आहियूं जो हिननि खे कवरेज ॾिनी अथऊं। ही असां सभिनी टीचर्स जी कंट्रीब्यूशन ई आहे। कंट्रीब्यूशन इन सूरत में आहे त असां उन्हनि खे तयारी कराई आहे। को मतिलबु जेको ॿियो कुझु अरेंजमेंट आहे उहो असांजी पंहिंजी मैडम ॾे वञे थो क्रेडिट, त उहो पंहिंजे ई ख़र्च ते ॿारनि जे लाइ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करायो आहे। ऐं ही केजी स्कूल जो पहिरियों प्रोग्राम न आहे। जॾहिं खां ही सकाफ़ती प्रोग्राम स्टार्ट थिया आहिनि तॾहिं खां ही प्रोग्राम हर साल थींदा रहंदा आहिनि। सिंध जे कल्चर जे बारे में ॿुधाईंदमि त जीअं ख़ूबसूरत असांजो अजरक, ठीकु आहे, मेन शइ आहे जेकी असांजे लाइ सिंध जी सकावट गगा थिया, सिंधी कपिड़ा थिया, सिंधी लिबास थिया, सिंधी खाधा थिया, माशाल्लाह बहितरीनु थींदा। असां चऊं था अॻिते हमेशह इहो प्रोग्राम सिंधी कल्चर ॾे वधंदो अचे ऐं जिथे किथे थींदो रहे। ऐं असां थैंकफुल आहियूं मैम मुतहिर जा हिन प्रोग्राम रखियो आहे। इंशाल्लाह रिक्वेस्ट हूंदी त नेक्स्ट टाइम बि ईअं ई थींदो। असांखे ॾाढो मज़ो आयो, असांजो आहे ॾाढो प्यारो कयोसीं, असांखे ॾाढो मज़ो आयो। असांजी मैडम प्यारी सुठी मैडम करायो हुयो। जी, सिंध जी सकाफ़त जीअं अॼु हिते फंक्शन थियो आहे, जीअं कल्चर डे, ईअं मां चाहियां थी त ईअं थींदा रहनि। ऐं सिंध जी सकाफ़त इहा आहे त असांजो अजरक आहे, टोपी आहे, जेका असांजे मथे जी शान आहे, सिंधियुनि जी शान आहे। सिंधी खाधा आहिनि ऐं सभु हिते जेको फंक्शन थियो आहे उहो तमामु बहितरीनु थियो। ऐं असां चाहियूं था त इहो फंक्शन थींदो रहे हमेशह। असांजो आख़िर लास्ट ईयर आहे, असां हलिया वेंदासीं इंशाअल्लाह ताला, अॻिते वधंदासीं। ऐं मां चाहियां थी त इहो फंक्शन थींदो रहे। ॾाढो सुठो लॻो ऐं असां पंहिंजे स्कूल असांखे ॾाढो सुठो लॻो। ऐं हीअ असांजे लाइ बि हुयो, असांजे टीचर्स लाइ हुयो, असांजे मैडम लाइ हुयो, असांजे दोस्तनि लाइ हुयो। ॾाढो प्यारो ॾींहुं, असांजी सिंधी सकाफ़त जो ॾींहुं हुयो। हिते मौजूद शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधूं। हुननि जो ही चवणु आहे त सिंध जी सकाफ़त जी मालूमात असांजी नौजवान नसल लाइ तमामु ज़रूरी आहे, छो जो कि असांजे मुआशिरे में इंडियन कल्चर ऐं अंग्रेज़नि जो कल्चर जेको आहे उहो तेज़ी सां फ़रोग़ वठे थो। इन लाइ इहो इंतिहाई ज़रूरी आहे त असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी सिंध जी सकाफ़त, पंहिंजे सिंध जो जेको कल्चर आहे उन्हनि जी तालीम बि सां गॾोगॾु जेको आहे उन्हनि खे पंहिंजी सकाफ़त जी मालूमात बि ॾींदा रहूं। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।